ऐं असां कंडेम था कयूं त असांजे घरनि ते छा जॾहिं ज़ाहिर ज़हूर उहे माण्हू आहिनि मौजूदु आहिनि या उन्हनि जा घर आहिनि उन्हनि जे घर ते छापा न असांजे घर असांखे त सम्झ में इहा ॻाल्हि कान थी अचे। हिकिड़ो ॾींहुं अॻु में IG साहिबु वञे थो मेहड़ उन्हनि खां वञी माफ़ी थो घुटे त साईं असां जेका छो जो असांखे तव्हां कोर्ट में जेको आहे तव्हां न छिकियो पोइ असां हिननि जे घरनि ते छापा हणूं था। इहा कमिटमेंट कल्ह मंझंदि जो IG साहिबु मेहड़ में उन्हनि जे घरनि में वञी कोई कयो आहे। हुननि पंहिंजे सोशल मीडिया जे प्लेटफॉर्म ते इन शइ खे वायरल कयो आहे त नवाब सरदार ख़ान चांडियो ऐं शबीर असांजो बुरहान ख़ान चांडे जे घरनि ते कड़ो ऐं किसो इहो कल्ह ई हुननि करे छॾियो। यानी कि इन जो इहो साफ़ मक़सदु आहे त हिननि पाण वञी उन्हनि सां IG साहिबु हुननि सां कमिट करे उन्हनि सां डिक्टेशन वठी थो करे हुननि खे ख़ुशि करण जे लिहाज़ खां जीअं जो उहो सुप्रीम कोर्ट में बाहिनि न ऐं हुननि जी पंहिंजी ग़लतियूं लिकाइण जे करे इहा त ज़ाहिर ज़रूरी ॻाल्हि आहे। सरदार खान चांडो साहब पुलिस कार्रवाई सबब अवां जी ईंदड़ हिकमत अमली कहिड़ी हूंदी? असांजी हूंदी हर कानूनी असां बि खड़काईंदासीं असां बि उन दरवाज़े ते वञी बीहंदासीं ऐं इंशा अल्लाह ताला इन जे ख़िलाफ़ एहतजाज कंदासीं। एहतजाज असांजो आहे ऐं इंशा अल्लाह ताला तव्हांखे 24 कलाकनि में इहो बि ॿुधाईंदासीं त असां केॾो एहतजाज किथे कंदासीं। थी सघे थो असां मेहड़ में एहतजाज कयूं, मेहड़ जे शहर में एहतजाज कंदासीं। सरदार चांडो साहब मेराठवी सां ॻाल्हाइण जी महिरबानी।